सबसे पहले हम जिस पेशेंट से हमने इंटरेक्ट किया वो लड़काना का था और अपना डायलिसिस इधर करवा रहा था, आपका नया जिस डायलिसिस सेंटर का आज आपने मुझसे पूछा उससे कैसे चल रहा है, अच्छा आपका इलाज एक्सेट्रा, आप कहाँ से हो, लड़काना से हो, अच्छा वेरी गुड। तो फिर उसने जवाब में कहा तो आप ऐसे फैसिलिटी लड़काना में बनाते हैं, फिर उसने जवाब में कहा तो आप ऐसे फैसिलिटी लड़काना में बनाते हैं। तो बिल्कुल उसका हक है। ऑब्वियसली हमने वैसे हमने ऑलरेडी एक छोटा सा डायलिसिस सेंटर का इफ्तिताह तो किया है SIUT के साथ, मगर ऑब्वियसली मेरे लड़काने के अवाम देखते हैं कि एक तरफ ये ताजमहल जो है ये बन रहा है SIUT फैसिलिटी में और हमारे यहाँ ये डायलिसिस सेंटर अभी तक है। कराची में तकरीब के खिताब कंदे पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अॼु हिकु लाड़काने जे मरीज़ सां मिलियसि, पुछा कई त इलाज कीअं हली रहियो आहे। मरीज़ चयो त अहिड़ियूं सहूलियतूं लाड़काने में छो नथा ॾियो। बिलावल भुट्टो चयो त लाड़काने में हिकु नंढड़ी डायलिसिस सेंटर जो इफ्तिताह कयो हो। लाड़काने जा माण्हू ॾिसंदा आहिनि त कराची में ताजमहल जहिड़ियूं इस्पतालूं ठही रहियूं आहिनि ऐं असां वटि रुॻो डायलिसिस सेंटर आहिनि। आजकल सूबे के हुकूक के बारे में और सूबों के वसाइल के बारे में काफ़ी डिबेट चल रहा है। इस्लामाबाद चाहती है कि जो आपका एजुकेशन का इदारा है, जो आपका पॉपुलेशन कंट्रोल का जो रिस्पॉन्सिबिलिटीज़ है वो खुद संभालना चाहते हैं। ये गलत तरीक़ेकार होगा, मगर जब आप किसी को हक देते हो, वो हक जब आप छीनते हो, जो भी आपका जस्टिफिकेशन होगा उसका बैकलैश। इस्लामाबाद तालीम ऐं पॉपुलेशन खाता वापसि वठण वारो तरीक़ेकार ग़लति आहे। CCI में तालीम जी बहितरी ऐं पॉपुलेशन प्लानिंग ते ॻाल्हियूं कयूं वञनि। सूबे खे हक़ ॾेई खसियो वियो त रद्द अमल ईंदो, भले कहिड़ी बि वज़ाहत ॾिनी वञे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कराची जे शारा फैसल ते SIUT जे इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब। बिलावल भुट्टो चयो त सिंध खां NICVD खसण जी कोशिशि कई वई। ख़ान साहब जे दौर में असां इस्पतालूं संभाले आलमी मयार जहिड़ियूं ठाहियूं। हिकु अदालती हुकुम ते फ़ैसिलो कयो वियो त इस्पतालूं वफ़ाक़ हवाले कयूं वञनि, पर असां सिहत जो शोबो बचायो। बिलावल भुट्टो चयो त अॼुकल्ह सूबनि जे हक़नि ऐं वसीलनि ते घणियूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। अरिड़हीं तरमीम खां अॻु ऐं बाद में इस्पतालुनि जी हालत भेटाई वञे। फ़ख्र सां चऊं था त NICVD न रुॻो पाकिस्तान पर सॼी दुनिया में दिलि जे मुफ़्त इलाज जो वॾो नेटवर्क आहे। जल्द डॉक्टर अदीब रिज़वी सां गॾिजी पंजाब में बि SIUT यूनिट्स खोलींदासीं। कज़ाकिस्तान जो सदर 2 ॾींहनि जे दौरे ते इस्लामाबाद पहुची वियो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ आजियां कई। एकवी तोपनि जी सलामी बि ॾिनी वई। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ कज़ाकिस्तान जे सदर खे दौरे जी दावत ॾिनी हुई। कज़ाक सदर सां परॾेही वज़ीर जेनबेग क्लोबाएव बि गॾु आहे। वज़ीर आज़म हाउस में मुख़्तलिफ़ शोबनि में मुआहिदनि ऐं मुफ़ाहिमती याददाश्तनामनि ते सहियूं कयूं वेंदियूं। कराची जे इलाइक़े नीपा चौरंगी वटि बारडे जे गटर में किरी फौत थियण वारे वाक़े जी जांच मुकमल। ज़िम्मेवार BRT रेड लाइन अथॉरिटीज़ ऐं ख़ानगी स्टोर इंतज़ामिया करार। KMC जे डायरेक्टर इमरान राजपूत जांच रिपोर्ट मकानी इदारनि वारे सेक्रेटरी खे माने छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त वाक़े जो सबबु BRT जी अदावत हुई। कुझु हंधनि ते नाला आरज़ी लोही ढकणनि सां ढकियल हुआ। डिपार्टमेंटल स्टोर अॻियां हिकु नाले खे ढक न ॾिनो वियो हो। वाक़ियो BRT अमलदारनि ऐं डिपार्टमेंटल स्टोर जी इंतज़ामिया ॿिन्ही जी लापरवाही सबबु पेश आयो। नालो खुलियल हुअण बावजूदि हिफ़ाज़ती क़दम न खयां विया। गुज़िरियल आचर जी राति 8 वॻे वालदेन सां गॾु शॉपिंग ते आयल 3 वरनि जो ॿारड़ो इब्राहिम गटर में किरी पियो हो। वारसनि ज़ाती ख़र्च ते मशीनरी घुराए ॿारड़े जी ॻोल्हा कई। 15 कलाकनि बाद कचिरो मेड़ींदड़ नींग तनवीर लाश हथु करे गटर मां कढियो हो। 4 ॾींहं गुज़रण बावजूदि वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। कराची में मासूम ॿारड़े इब्राहिम जी जान ज़ाया थियण जो डंपर ज़िम्मेवार निकितो। ख़ानगी सेंटर साम्हूं रोड ते गटर जो ढक मौजूदु हो। 29 नवंबर जी राति 2 वॻे रोड तां केतिरा ई डंपर गुज़रिया। हिकु डंपर गटर मथां गुज़रियो त ढकणु हेठि हलियो वियो। CCTV वीडियो में वाज़े तौरु ढकण खे गटर में किरंदे ॾिसी सघिजे थो। 4 ॾींहंनि ताईं गटर खे ढकणु न लॻायो वियो। CCTV फुटेजिस में डंपर खे रॉन्ग वे वेंदे ॾिसी सघिजे थो। वफ़ाक़ी हुकूमत अफ़गान मुहाजिरनि जी वापसी लाइ 3 मरहले ते अमल दरामद शुरू करे छॾियो। 54 अफ़गान मुहाजिर कैंप्स गैरफ़ाल, 43 ख़ैबर पख्तूनख्वा, 10 बलूचिस्तान ऐं 1 कैंप पंजाब में क़ाइमु हुई। बलूचिस्तान में 88,000 खां वधीक अफ़गान शहरनि जो रिकॉर्ड साम्हूं अची वियो। डिसंबर जे आख़िर ताईं अफ़गाननि खे वापसि उमाणियो वेंदो। ख़ैबर पख्तूनख्वा जी सूरतहाल ॿियनि सूबनि जी भेट में ॻणिती जोगी।
43 डिनोटिफाइड अफ़गान कैंप्स मां रुगो 2 कैंप्स खे मुकम्मल तौर क्लियर कयो वियो। ॿियूं कैंप्स अञा ताईं फ़ाल। अफ़गान शहरनि खे बिजली, पाणी, सिहत ऐं ॿियूं सहूलियतूं फ़राहम कयूं पियूं वञनि। केपी में दहशतगर्दी में अफ़गान शहरी मुलविस हुअण जा सबूत हुअण ऐं वफ़ाक़ी हुकूमत जे वाज़े हिदायतुनि बावजूदि सूबाई हुकूमत प्लान ते अमल दरामद न कयो। मई में थियल पाक भारत जंग ख़तरनाक साबित थी पई सघी। कश्मीर तकरार हल न थियण सबबि ख़िते जे अमन खे संगीन ख़तरो आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो तक़रीब खे ख़िताब। इसहाक़ डार चयो त पाकिस्तान तकरारनि जे हल लाइ ॻाल्हियुनि ऐं सिफ़ारतकारी जी हिमायत करे थो। ॾखिण एशिया सभ खां वॾी आबादी वारो ख़ितो आहे। ॾखिण एशिया जे मुल्कनि खे पंहिंजे मसइलनि बाबति संजीदगी सां सोचणो पवंदो। दुनिया में ॿरंदड़ तकरार आलमी अमन लाइ ख़तरो आहिनि। सिंध हाई कोर्ट मीर मुर्तज़ा भुट्टो क़त्ल केस बाबति ॿुधनी। वकील चयो त केस में नामज़द केतिराई जवाबदार फ़ौत थी चुका आहिनि। मरहूम पुलिस ऑफिसर शाहिद हयात ख़िलाफ़ अपील सां लाॻापियल दस्तावेज़ पढ़ण जे क़ाबिल न आहिनि। अदालत दुरुस्त दस्तावेज़ अपील सां ॻंढण जी हिदायत कंदे ॿुधनी 27 जनवरी 2026 ताईं मुलतवी करे छॾी। मुर्तज़ा भुट्टो ऐं संदसि साथियुनि खे 20 सेप्टेम्बर 1996 ते क्लिफ्टन वारे इलाइक़े में शहीद कयो वियो हो। वाक़े जा 2 केस दाख़िल कया विया हुआ। पुलिस रिपोर्ट मूजिबि केस में नामज़द शाहिद हयात, शबीर अहमद क़ाइम ख़ानी, आगा मोहम्मद जमील ऐं मसूद शरीफ फ़ौत थी चुका आहिनि। 18वीं तरमीम अचण जूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। थी सघे थो 29वीं तरमीम बि अचे। मुल्क जूं हालतूं ठीक न आहिनि। अल्लाह रहम करे। NPP जे सरबराह मुर्तज़ा जतोई जूं लाड़काणे जी अदालत ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हियूं। मुर्तज़ा जतोई चयो त अॼु रोकड़ी ऐं बार्डर थाणनि ते दाख़िल केस में जांच ऑफिसर पेश थी बयान रिकॉर्ड करायो। मुंहिंजी स्टेटमेंट रहियल आहे। 20 दिसंबर जी तारीख़ मिली आहे। GDA अॻवान डॉक्टर सफ़दर अब्बासी चयो त GDA जो वाज़े मौक़िफ़ आहे त मौजूदा असेंबलियुनि खे नथा मञूं। असांजे MPs हलफ़ी न खंयो आहे। अजू खटमी अमड़ के ॾियूं लोडियूं हुयूं पतियूं वाहन ते वींदड़ न गोडियूं हुयूं जितां इटी डक हुयूं आहे हर रांद हारी खटी जो कसम मूंखे मुंहिंजे या घर जी घिटी जो कसम सबके पिज्जा अनुसार हर बाला मेरे बाकरी आरी दाल मदार एकता दिहाड़ो मंशियात खां पाक सिंध जे सिरे हेठि मल्हाइण जूं तयारियूं उरूज ते पहुची वियूं। हर तरफ़ एकता जे रंगनि जी रंग बहार। स्कूल्स में तक़रीबूं, ओताकनि में मच कचहरियूं ऐं जागरता रैलियूं कढी सिंध खे मंशियात खां पाक करण जा वचन। नवाबशाह में दुआ कोमल एलिमेंट्री पब्लिक स्कूल में शानदार एकता तक़रीब। शागिर्दियाननि तरफ़ां सकाफ़ती टेबलोज़ पेश कया विया। गीतनि ते झुमरियूं। जैकबाबाद में गवर्नमेंट गर्ल्स KG स्कूल में शानदार तक़रीब। शागिर्दियाननि पारां क़ौमी वेस पेरे तक़रीब में शिरकत। सकरन में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मेन ओल्ड सिंधी जे उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां जागरता रैली कढी। चुटियारियूं भरिसां अछड़ो थर जे ॻोठ डबरी में मंशियात खां पाक सिंध जे सिरे हेठि एकता मच कचहरी कोठाई वई। सिंधड़ी में बि एकता मच कचहरी कोठाई वई। शाइरनि शेर पढ़ी, फनकारनि सिंध जा गीत ॻाया। नौजवाननि जूं झुमरियूं। गंबट में मोहम्मद बख्श ॼामड़ो प्राइमरी स्कूल में शानदार तक़रीब। शागिर्दनि पारां टेबलोज़, गीतनि ते रक़्स। ख़ैरपुर जनाज़ हाई स्कूल में बि एकता जे रंगनि जी बहार। शागिर्दनि पारां टेबलोज़ पेश करे गीतनि ते झुमरियूं। ऐं एकता ईद में 4 ॾींहं रहिजी विया। टोपी, अजरकनि ऐं ॿियनि सकाफ़ती शयुनि जे विकिरे में वाध। मलीर में स्टॉल्स ते रश। औरतूं, ॿार, पका पोढ़ा तोड़े नौजवान ख़रीदारी में मसरूफ़। हर साल जीअं हिन साल बि एकता ईद टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार सां गॾु मंशियात खां पाक सिंध जे सिरे हेठि मल्हाइण जो ऐलान।